नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर समेत पूरे तालके अंदर वधंदड़ बदअमनी चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। रिपोर्ट मुश्ताक अली रोदनाणी जे मुताबिक़ शहरिन सियासी समाजी धुरिन जो मखदूम बिलावल पारक खां हथन में प्ले कार्ड खणी इमदाद खान लगारी, अमीन विगियो, गुलाम कादिर लगारी, तनवीर रुस्तमानी, सज्जाद जमाली ऐं ॿियनि जी अॻवाणी में नाके चौक ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जोही तालके में बदअमनी उरूज ते पहुतल आहे। ॾोहारिन हथां शहरी सरेआम फुरिजी रहिया आहिनि, को बि तदारक न पियो थिए। पुलिस ॾोहारिन माण्हुनि खिलाफ़ कार्रवाई करण बजाए हाणे सिर्फ़ थाणनि ताईं महदूद आहे। दादू जोही मेन रोड समेत काछे जे रोडनि ते क़ाइम समूरी पुलिस पिकटूं ख़त्म करण सबबि ॾोहारी चोरियूं फुरूं सरेआम विच बाज़ारुनि मां शहरनि मंझां माण्हुनि खे लुटण फुरण बाआसानी फरार थी वञनि था। इन्हनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त दादू ज़िले अंदरि वधंदड़ चोरियुनि फुरुनि जो नोटिस वठी अवाम खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। Okay.